प्रोग्राम तारुण भाई राज संगत प्रोग्राम जो मेज़बान है प्रोड्यूसर वसंत अली महर हमारी खिदमत में हाजिर है। ये प्रोग्राम तव्हां ताईं पहुचाइण लाइ मूंसां गॾु रिकॉर्डिंग इंजीनियर आहे अतर हुसैन मेमन। मुंहिंजी दुआ तव्हां जिते बि हुजो शाद ख़ुशि हुजो आबाद हुजो अलाह साईं जी हिफ़्ज़ो अमान में हुजो। 8-9 महीननि खां मां इहो प्रोग्राम तारुण भाई रात कयां पियो। हिन प्रोग्राम खे मां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अलॻि करण जी कोशिशि कई आहे, अलॻि अंदाज़ सां पेश कयो आहे। उन में कुझु शख़्सियतुनि जा इंटरव्यू बि मूं नशर कया, कुझु ख़ासि मौज़ूअनि ते बि प्रोग्राम कया ऐं कुझु शख़्सियतुनि जे वर्सनि जे हवाले सां, जनम ॾींहं जे हवाले सां बि प्रोग्राम कया। नवां आणण जी कोशिशि जारी रहे थी ऐं तव्हांजे तरफ़ां जेका मोट मिले थी, असां जेके इहे अहिड़े क़िस्म जा मस्बत तजुर्बा कयूं था, उनखां पोइ उत्साह मिले थो। काफ़ी अर्से खां वठी मुंहिंजे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि हुई त हिन प्रोग्राम खे कंहिं अहिड़े अंदाज़ सां कजे जो वाक़ई मुनफ़रद रहे ऐं बिलाख़िर उन ई आइडिया जे तसलसल में अॼु मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे त मुंहिंजे स्टूडियोज़ में हिकिड़ी अहम शख़्सियत मौजूदु आहे। उन जे शख़्सियत जा हवाला काफ़ी मज़बूत ऐं वज़नदार हवालो उहो त रेडियो पाकिस्तान जहिड़े अहम इदारे में प्रोड्यूसर खां शुरूआत करे डायरेक्टर प्रोग्राम ताईं पहुता ऐं हिननि स्टूडियोज़ में जॾहिं असां प्रोग्राम कयूं पिया हिन स्टेशन जे बुनियादु विझंदड़ प्रोड्यूसर्स मां शामिल ऐं 2007 ऐं 2014 ऐं 15 में ॿ दफ़ा स्टेशन डायरेक्टर रहिया रेडियो पाकिस्तान लाड़कानी जा। शाइर जो हवालो बि हुनजो मज़बूत हवालो, माइक जी आॾो बहसियत मेज़बान बि हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो आवाज़ु। इहे समूरा हवाला गॾिजी जनम ॾियनि था कौसर बोड़े खे। अञा ॿ क़दम वधी मां ॻाल्हि कयां त अॼु असां कौसर बोड़े साहिब सां उनजी कंपेयर ते बि कोन ॻाल्हाईंदासीं, डायरेक्टर प्रोग्राम ऐं रेडियो जे कैरियर ते बि कोन ॻाल्हाईंदासीं, ज़ाती ज़िंदगी ते बि न ॻाल्हाईंदासीं। अॼु हिकु निस्बतन मुख़्तलिफ़ अंदाज़ सां गुफ़्तगू कंदासीं। उहो इहो आहे त साईं कोई 20 खां मथे किताबनि जो तरतीब ॾींदड़ आहे, लिखंदड़ आहे, किताबनि जो सफ़र आहे। उन हवाले सां गुफ़्तगू कंदासीं त किताब कॾहिं आया, कीअं लिखिया, उन्हनि में कहिड़ो मवादु आहे ऐं आउं सम्झां पियो त इहा निराली आइडिया आहे ऐं इन ई सिलसिले खे इनशा अल्लाह कौसर बोड़े साहिब खां शुरूआत कयूं था त इनखे जारी रखंदासीं ऐं ॿियनि असां अहिड़े क़िस्म जे लेखकनि खे पंहिंजे स्टूडियोज़ में वठी ईंदासीं। मां हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजे मोहसिन पंहिंजे साईं कौसर बोड़े साहिब जो थोराइतो हूंदे माइक उनजे आॾो कयां थो ऐं उनखां पुछां थो त हिन वक़्तु तव्हांजा हाल अहवाल कीअं आहिनि ऐं असांजे हिन आइडिया खे तव्हां कीअं ॾिसो पिया। वसंत अली तव्हांजी तमामु घणी महिरबानी। रेडियो पाकिस्तान लाड़काने जी स्टेशन डायरेक्टर साईं आबिद काज़मी साहिबु, तव्हां इंजीनियरिंग जो सॼो सथ। ऐं मूंखे हिकिड़ी हैरत बि आहे, ख़ुशी बि आहे त ॾिसो जेको सुठो ब्रॉडकास्टर आहे उहो आइडियाज़ जो भंडार हूंदो आहे। जी साईं। ऐं हिकिड़ा त वरी ब्रॉडकास्टर अहिड़ा बि आहिनि खोखला आहिनि, ख़ाली दोल आहिनि, जिन वटि न का आइडिया आहे न को शौर आहे। पर हीअ जेका तव्हांजी आइडिया आहे किताबनि ते को ख़ासि प्रोग्राम करणु, समूरो प्रोग्राम करणु, इहा मुंहिंजे ज़हन में बि कोन आई। सची ॻाल्हि आहे। जॾहिं तव्हां इहा ॻाल्हि कई मूंखे ॾाढी ख़ुशी थी त वसंत अलीअ जो ज़हन एतिरो कुझु करण जे बावजूदि बि अञा कमु करे थो वसंत अलीअ जो ज़हन। त जॾहिं तव्हां इहा ॻाल्हि कई मूंखे ख़ुशी थी त कौसर बोड़े जे किरदार ते बि न ॻाल्हाईंदासीं। ॿियनि शइ मूंखे ॾाढी ख़ुशी थी त सुठो मुंहिंजे किरदार ते तव्हां न ॻाल्हाईंदो। बसि इहो जी सुठो आहे। इहो हिकिड़ो तमामु सुठी आइडिया, मूंखे आइडिया ॾाढो मुतासिर कयो आहे। ऐं जीअं तव्हां ॾिसो, मां तव्हां सां ताउन कयो, असां तव्हांखे दावत ॾिनीसीं, तव्हां ॼाणी ॻोल्हा खां हली असां वटि आया अहिड़ी गर्मी जे मौसम में। असां इहा तवक़ो रखूं था इनशा अल्लाह असांजा ॿिया अदीब दोस्त बि जॾहिं असां अप्रोच कंदासीं दारोमदार उन्हनि जे ताउन ते जीअं ईंदा असां सिलसिले खे इनशा अल्लाह जारी रखंदासीं। जी जी, रखणु खपे जारी। इहो हिकिड़ो तमामु सुठो सिलसिलो आहे। हिन में काफ़ी शाइर अदीब अचणु खपनि। जी साईं। हाणे पाण अचूं था पंहिंजे हिन मौज़ूअ तां त पहिरियों त तव्हां इहो ॿुधायो त हिन वक़्त ताईं केतिरा किताब तव्हांजा अची चुका आहिनि ऐं आगाज़ तव्हां पहिरियों दफ़ो किताब सहेड़ण जो, किताब छपाइण जो तव्हां वटि इहो तसवुरु ऐं ख़्यालु कीअं आयो जॾहिं त तव्हांजी एज़ अ कैरियर रेडियो पाकिस्तान में नौकिरी त हलंदी हुई, एज़ अ प्रोड्यूसर तव्हां पंहिंजी सलाहियतूं महिरबानी ते पहुचाईंदा रहिया, त इहो ख़्यालु कीअं आयो हिन तरफ़। पहिरीं ॻाल्हि इहा त जेकॾहिं तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त हिनखे अञा थोरो ॿियो रुख़ बि ॾियूं जी जवाब खे। ज़रूरु। रेडियो पाकिस्तान में जेके बि मशाइर थी गुज़रिया आहिनि पंहिंजा सीनियर, जी साईं,
प्रोड्यूसर चयो या आला उहिदनि ते चयो त उन्हनि में राइटरनि जो हिकिड़ो चङो हा अंग आहे। आहे, हाणे बिल्कुलु। आगा सलीम खां वठी तव्हां शुरू कयो, बिल्कुलु। अमर जलील खां वठी शुरू कयो तव्हां, इनायत बलूच साहब थियो, इहे त पाण सीनियर्स जेके सिंधी राइटर्स हुया। जी साईं। इहे उन खां पोइ वरी असांजो दोस्त नसीर मिर्ज़ा, उन खां पोइ मुख़्तियार मलिक आहे। जी साईं। साईं आबिद काज़मी आहे तव्हांजो स्टेशन राइटर। ॿिया बि थी सघे थो मुंहिंजे ज़हन मां निकिरी वेंदा हुजनि, जेके रेगुलर एम्प्लॉइज़ हुजनि, जेके मुलाज़िम हुजनि, उहे किताब लिखंदा रहिया आहिनि, जजे तादाद में उन्हनि जा किताब आहिनि। सही। हिकिड़ी त सोर्स ऑफ इंस्पायरेशन इहो मूंखे रहियो। सही। त एतिरनि सीनियर्स किताब बि लिखिया आहिनि। जी साईं। मां बि त लिखी सघां थो। सही। उन खां पोइ जेको मूंखे अदबी ज़ौक़ु हुयो मैट्रिक खां वठी शाइरीअ जो, त जॾहिं शाइरी माण्हू छपराए थो अख़बारुनि में, रिसालनि में, अॻिते हली मज़मून निगारी यूनिवर्सिटी में शुरू कई। ज़ाहिर आहे जेको माण्हू लिखे थो त उनजी ख़्वाहिश थिए थी त मां किताब आणियां, किताबी सूरत में। छो सही। त ख़बर आहे त किताब जी ज़िंदगी इंसान खां वधीक आहे। बिल्कुलु। इंसान त मरी थो वञे, किताब त ज़िंदह थो रहे। इहो ज़हन में सोचे करे मां कमु शुरू कयो। हिन वक़्त ताईं मुंहिंजा 20 किताब छपिजी चुका आहिनि। माशाअल्लाह माशाअल्लाह। ऐं 2 किताब मुंहिंजा छपाईअ जे प्रोसेस में आहिनि हिन वक़्तु। माना ईअं सम्झो त 22 किताब मुंहिंजे क्रेडिट ते अची वञनि था। इन खां पोइ अञा ज़हन में बि छपजनि पिया था। पहिरियों किताब ज़हन में छपो आहे। विच ते मां हिकिड़ो आइडिया आंदी, पर पोइ मां चयुमि त लोक लॾण ते चरी अॾण ते मां रेडियो पाकिस्तान ते हिकिड़ो आलीशान किताब आणणु पियो चाहियां सिंधीअ में। रेडियो पाकिस्तान जी हिस्ट्री, उन खां पोइ उनजा लाह चाढ़ा, उनजा शोभा, उन बाबति मालूमात, अहिड़ो शायदि ई कॾहिं को किताब सिंधीअ में ख़ासि करे कंहिं पढ़ियो हुजे। ऐं कमु मूं शुरू कयो बि। पोइ वरी इहा ॻाल्हि ज़हन में इहो मां चयो हाणे त असां जहिड़ो आस्ते आस्ते जहिड़ो चवणु न खपे इन इदारे जी असां रोज़ी रोटी खाऊं था, पोइ खणी देरि सां ई पोइ आगाज़ मूं कयो शहरी मजमूए सां। अच्छा। छाकाणि जो शाइरी तमामु घणी हुई। जी साईं। पोइ हुन किताब जो नालो हुयो ओजागा ऐं ख़्वाब। सही। ग़ालिबन मां उते हुयुसि, मां रेडियो पाकिस्तान तुर्बत ते 99 2000 या 2000 जी ॻाल्हि आहे। लिखणु शुरू त 99 खां ई कयो, 2000 में। पोइ मां पंहिंजो मसौदो सॼो मोकिलियो साईं निसार बज़मी साहब खे। निसार बज़मी साहब मुंहिंजो उस्तादु आहे शाइरी में। उनखे मसौदो मोकिलियुमि, साईं मुंहिंजी तव्हां इस्लाह करे ॾियो। साईं ॾाढो ख़ुशीअ सां हुन में इस्लाह कई। पोइ बलोच साहब खे ख़बर पई, बलोच साहब जन खे त किताब मुंहिंजो अचे थो हुयो। पोइ मां साईं सां ज़िक्र कयो। पोइ साईं चयो त पोइ हिन जो मुहाग मां लिखंदुसि। हिते ईअं थींदो आहे माण्हू इलाह कंदासीं, मुहाग लिखो। मुंहिंजे लाइ एॾी हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि थी त हिकिड़ो सीनियर शाइर साईं निसार बज़मी किताब जी इस्लाह थो करे। ऐं पोइ वरी उन में निसार बज़मी, सरकश सिंधी, मुर्तज़ा डाडाई, अहमद ख़ान मदहोश, अब्दुल ख़ालिक अब्द, ही पंहिंजा दोस्त मुश्ताक बुखारी, असगर मयसर, अयाज़ गुल, अदर सुमरो ऐं गुल कुंदर, ऐं ॿियनि जा बि तमामु घणा तासरात उन में शामिलु हुया। माना हिकिड़ो जामे किताब थी सही। पोइ इहो वसंदड़ जॾहिं मुंहिंजो किताबु छपियो न, दिलि पई चवे त मां हथ में खणी पंजगुले खैरपुर ते बीही हर कंहिंखे रोके ॾेखारियां त ॾिसो किताब छपियो आहे। माना एॾो उत्साह ख़ुशी थिए थो जीअं न औरत खे पहिरीं ॿार ॼमंदे जेका ख़ुशी थींदी आहे, सो पुटु हुजे, राइटर खे बि पहिरीं किताब आणींदे एतिरी ख़ुशी थींदी आहे। सही। छाकाणि जो ॾिसो था तव्हां किताब लिखणु, तरतीब ॾियणु, अखर अखर जीअं बिल्डिंग थी ठहे सिर सिर। जी जी बिल्कुलु बिल्कुलु। या जेको आखेरो थो ठहे हिकिड़ो तिनको तिनको या कखु कखु, त किताब त ईअं न अखर अखर थिए। पोइ ओजाग ऐं ख़्वाब मुंहिंजो शहरी मजमू हो जेको 2000 में छपियो। इन जा कुल 2007 सिफ़ा हुआ। ऐं जेको मुंहिंजो जग मशहूरु आइटम आहे तो मुंहिंजो सनम आहे, उहो बि उन में ई शामिलु आहे। अच्छा अच्छा। पहिरें शहरी मजमूए छो त मां तुर्बत में लिखियो, त इहो किताबु मुंहिंजो पहिरियों शहरी मजमू थियो। ओजाग मुहूरत हुनजी किथे थी ऐं यादि अचे पियो? हाणे इहे मूंखे ॻाल्हियूं घटि अलाए, मुहूरत थी बि कोन्हे मां सम्झां। अच्छा। इन जी घणनि किताबनि जी मुहूरत मूं कराई बि कोन्हे। अच्छा। हा, जेका यादि हूंदी त ॿुधाईंदुसि। हा।
बाइकी ऐं हुन में हुयो शाइरी सिर्फ़ु मुख़्तलिफ़ सिंफ़ूं हुयूं सिर्फ़ु गज़ल शाइरी थियो या कुझु सिर्फ़ु शाइरी सभु हुयूं हा गीत गज़ल थिया सही या चौसठा थिया पोइ मूंखे ज़ाहिर आहे त उत्साह वधियो पोइ वरी यादगार जे नाले सां मूं हिकिड़ो किताबु आंदो हाणे माण्हू चए थो ओजागा ऐं ख़्वाब तो कीअं किताब जो नालो रखियो आहे ओजागा ख़्वाब कीअं होॾो ओजागा होॾो ख़्वाब हा टाइटल ते बि वॾी इहो बहस बि थींदो आहे ऐं सुठो टाइटल माण्हुनि खे कंहिं त अट्रैक्ट कंदो आहे वाह जो टाइटल हा हा इहो छपियो हुयो असल में सिंधी अदबी संगत ख़ैरपुर शाख इहो छपियो माण्हुनि हिन जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं ओजागा थो कयां जागी जागी तॾहिं बि तोखे ई यादि थो कयां ओजागनि में जेकॾहिं ख़्वाब थो ॾिसां त तुंहिंजा ई ख़्वाब थो ॾिसां इन जे करे हिन किताब नालो ओजागा ऐं ख़्वाब पोइ वञी का ॻाल्हि माण्हुनि खे का सम्झ में अची वई सही पोइ यादूं सारोणियूं ख़त तस्वीरूं यादगार त तमामु घणियूं रहियूं न मूं वटि जी साईं ऐं मूंखे अफ़सोस इहो आहे वसंदली त मां 32 वॾा फाइल बंदि थियल हुननि में जेके थींदा आहिनि कंहिंमें रिबिनुनि में बंदि थियल फाइल 32 फाइल ख़तनि जा मूं साड़े छॾिया हुआ मुख़्तलिफ़ माण्हुनि जा तव्हां ॾे मोकिलियल अफ़सोस इहो आहे त हुन में छोकिरनि जा ख़त थियल सड़िया ई त ॾियनि हुननि मूंखे साड़ियो मां हुननि रबो तव्हां छॾ छाण करे जेकॾहिं के न मां खां बेवकूफ़ी थी वई छो त मां खां हिकिड़ो इहो बेवकूफ़ी जो कमु थियो ॿियो जेके मूं वटि 5-8 वॾा फाइल हुया हिननि जा अख़बारी कटिंग्स जा जेके मुंहिंजा बयान या प्रोग्रामनि में वञणु थियो त उहे कटिंग्स कबी थियूं वञनि उहे रजिस्टर ठाहिया हुया उहे बि साड़े छॾिया अहिड़ो को मूं वटि हिकिड़ो माना बेवकूफ़ीअ जी जज़्बातियत अची वई सिर्फ़ु इन करे त हीअ जॻह इलाही वालारियूं पिया आहिनि इन जे करे हिननि खे ख़तमु था कयूं इहो न सोचियुमि त हिन में नुक़सानु पोइ जेके ख़त बचा लकीली साईं जीएम सैद जो ख़त हुननि में हुयो जेके बची पिया सही ऐं ॿिया काफ़ी सुठा ख़त हुया हुननि में साईं गुल मोहन शाह बुखारी या मोहसिन ककड़ाई मुर्तज़ा ॾाॾाई मधूर साहब ज़ख़्मी चांडियो कुर्बान जतिया लज़र गिलानी इनायत बुल तमामु अल्ताफ़ शेख जेके बि ख़त हुया उहो बि 117 जेके ख़त शामिल आहे सही उन में सुठो किताबु अची हुन में यादगार तस्वीरूं हुयूं उन खां अलावा जिन जिन स्टेशन ते रहियो हुउसि उन्हनि जूं सारोड़ियूं हुयूं इन ते पोइ नालो ई मूं यादगार किताब ते रखी कौसर ॻोड़ जो तारीफ़ मूं ॾांहुं बहसियत राइटर इन किताब जे ज़रिए थियो पहिरियों दफ़ो मां किताब इहो तव्हांजो हथ में खयो या पढ़ियो अच्छा त मुंहिंजो साईं किताब लिखी थो इहो 320 सिफ़ा किताबु हुयो इहो गज़ल पब्लिकेशन हैदराबाद ख़ैरपुर वारनि ई छपियो हुयो पोइ जो मां वियुसि मुख़्तलिफ़ स्टेशन ते मां जो हाणे कॾहिं तुर्बत कॾहिं लाहौर कॾहिं ख़ैरपुर कॾहिं किथे लोक दास्तान जेके आहिनि पंहिंजा रोमानवी दास्तान ऐं लोक कहाणियूं जेके आहिनि उर्दू में सारी तव्हांखे इंटरप्ट कयां थो यादगार जे हवाले सां मूंखे लॻो त तव्हांजो सुठो हिन जी पज़ीराई मिली जेको हिन जो पहिरियों हिसो हुयो रेडियो जे हवाले सां घटि में घटि उन ज़माने में रेडियो जूं यादगिरियूं इन अंदाज़ सां माण्हुनि ते पहिरियों दफ़ो पहुतियूं हुननि तव्हां काफ़ी मालूमात बि ॾिनी जिते तव्हां रहिया उहो स्टेशन कॾहिं क़ाइमु थी लाड़काणे स्टेशन जो तव्हां ज़िक्र कयो समूरे जो कयो त इहो मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो तरतीब जे हवाले सां हिकिड़ो काफ़ी हूंदी आहे मुंहिंजी त का शइ कमु कयां त हुन में मालूमात जो अनुसार हावी हुजे पढ़ंदड़ या ॿुधंदड़ जेको आहे उहो वेठो हुनखे मालूमात मिले न बिल्कुलु हुनजो स्केच अहिड़े नमूने ठहियलु हो को जीअं हिकिड़ो ॾीओ रखियलु हुजे ज़ेन ठहियलु आहे अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो इन लाइ चवां थो का ज़ेन में तव्हांखे का ॻाल्हि ॻाल्हियुनि मुंहिंजनि में अचे त ज़रूरु आहे सुठो किताबु हुयो ऐं तव्हांजी माना ओजाग ऐं ख़्वाब मुंहिंजे ख़्याल में हिन किताब खे पज़ीराई या पढ़ंदड़नि जी तरफ़ां मूं वटि बहितर मिली छो त तव्हां सम्झो ओजाग ऐं ख़्वाब शायदि शाइरी जो आहे शाइरी उहो पढ़ंदो जेको ख़ुदि शाइरी कंदो सम्झंदो सही था चओ नसुर ऐं इन सिंफ़ुनि खे हर हिकु माण्हू वरी उहो पढ़े करे ख़ुदि जेको रेडियो ॿुधंदड़ आहे उहो बि पढ़े हा जी त इहो थियो हुन खां पोइ त इश्क शाबाश जे नाले सां मूं उते मां वञी तुर्बत में उते लाइब्रेरीज़ में सूता जा जेके लोक दास्तान हुआ उन्हनि खे मूं सिंधीअ में आंदो जी सर लाहौर वियुसि उते मुख़्तलिफ़ लेबरनि ते वञी उन्हनि जा छो त इहा शइ उर्दूअ में बि त मौजूदु हुजे सिंधीअ में जीअं भलो साहिबु या ॿियनि कयो आहे न उहो टिड़ियल पखिड़ियल अंदाज़ में आहे ॿ शयूं आहिनि हिकिड़े किताब में 3 शयूं ॿिए में हिकिड़े में को कोन मां चयो त हिननि ते हिकिड़ो बाक़ाइदे किताब अचणु खपे लोक दास्तान रोमानी कहाणियूं सही त इश्क खे शाबाश मां हुननि ते लतीफ़ साईं जी सिट त इश्क शाबाश जे मोहबती मिलिया
इन जो टाइटल तमामु सुठो आहे टाइटल मां बि लॻे पियो त हीअ अहिड़े क़िस्म जो को जी जी हाणे 30-32 इन में लोकदास सां आज़ाद कश्मीर ताईं उहे आहिनि इन में शामिल ऐं इहो ॾाढो सुठो किताबु आहे इहो 2004 में छपियो ऐं हिन जो मुहाफ़ डॉक्टर दुर्मोहम्मद पठान साहिबु लिखियो ॾाढो सुठो माशाअल्लाह अच्छा पोइ सर इहो किताबु जॾहिं अची वियो मंदर याम ते पोइ वक़्तु गुज़री वियो 15-20 साल तव्हांखे कॾहिं अहसासु थियो त कुझु शयूं रहिजी वियूं जेके कुझु दास्तान कुझु कंहिं ॿोलियुनि जा या कंहिं इलाइक़नि जा पोइ हथ आया ईअं थिए थो पर चंद हा तमामु थोरा मां हुन में एॾो घणो कमु कयो ऐं टाइम बि इलाही लॻियो 2-3 साल लॻी विया अच्छा इलाही साईं 5 साल लॻा हिन किताब में सही ज़ाहिर आहे पर पोइ बि वसंत तव्हां केतिरो बि कमु कयो न यानी इहो सरमद जो किताबु आंदो तव्हां पाण ई पॉइंट आउट कयो त पोइ हिकिड़ो फलाणो आइटम हिन में शामिलु कोन्हे जॾहिं किताब ज़िक्र थियो मां पोइ आइटम बि ज़िक्र कंदुसि मां अॻे करे थो छॾियां त थिए थो कुझु बि थी पए न त मुकमिल जेका ज़ात आहे उहा त अलाह जो कमियूं कोताहियूं त रहनि ई रहनि थियूं हर शइ में सही थी सघे थो काफ़ी हूंदा इलाइक़ा ई मिसाल हाणे थड़ जा ॾूरा इलाइक़ा आहिनि उन्हनि जो लोकदास तक़रीबन हिन में उहे ई आहिनि जेके छपियल आहिनि सही माना एथेंटिक आहे तव्हां उनखे तर्जुमो या कयो आम ॿुधल आहिनि आम मुरविज आहिनि भाई हाणे कंहिं इलाइक़े में को लोकली को हूंदो त पोइ इहे त हर ॻोठ में इश्किया दास्तान उहो त नथो अची सघे न इहो बि ॾाढो सुठो किताबु पॉपुलर ऐं पढ़णु जहिड़ो किताबु आहे इन जूं तक़रीबन सम्झो 6-7 एडिशन्स अची चुकियूं आहिनि माशाअल्लाह माशाअल्लाह ॿियनि इदारनि कयूं आहिनि अच्छा अच्छा पंहिंजे हिसाब पोइ भला पाण वटि जीअं चयो वेंदो आहे त ॿिया इदारा कनि था त पोइ इजाज़त वठनि का रायल्टी वारो कॉन्सेप्ट को कीअं आहे मोकल उहो असद अली हरी पाण वटि एतिरो को ख़ासि करे घटि थो थिए इहो 6-7 एडिशन्स काफ़ी आहे उहो त जेको सरमद जूं जेको हुयो किताबु आंदो हुयो अमर आगी अमर गीत हुनजो त 12 एडिशन छपिजी चुकियूं आहिनि माशाअल्लाह त इहो थिए थो असां चवंदा भला हाणे मुफ़्त में एॾो सारो महांगो किताब थो छपिजे सही मुफ़्त में पई पब्लिसिटी थिए या पढ़ंदड़ ताईं पहुची थी मालूमात फैज़ आहे विराइजे पियो सही जी जी हाणे चोथों किताबु इहो हुयो टियों किताबु हाणे चोथों तूं मुंहिंजो संगम आई सही असुल मां जेको असुल तव्हांजो सुञाण जेको आहे इहो आइटम नगमो या इहो ॿोल हा हा अच्छा इहो आजिया पब्लिकेशन रखण पारां छपियो साईं मुश्ताक बुखारी वारो इहो ॿियो शाइरी जो किताबु आहे इहो ख़ासि माना मुंहिंजो ॿियो शाइरीअ जो किताबु सही 160 सिफ़नि ते मुश्तमिल आहे सही माना इन में ईअं सम्झो त जेके ओजाज़ ऐं ख़्वाब में शाइरी अचण खां पोइ तव्हां सिरजी आहे लिखी आहे या रहिजी वई हा हा उहा उन में इब्तिदाई शाइरी हुई हीअ कुझु निस्बतनि मेच्योर शाइरी आहे ऐं इन में बि साईं राशिद मोराई ग़ुलाम हुसैन रंगरेज़ ज़रीना बलोच अज़हर गीलानी इन्हनि जा मुंहिंजे शाइरीअ ते तासिरात बि इन किताब में शामिलु आहिनि ऐं हिकिड़ी सुठी मयारी आहे इन जो टाइटल ई मां इन लाइ ॾिनो त इहो आइटम मुंहिंजो मशहूरु थी वियो हा तो मुंहिंजो सिनेमा ई इन जे करे इहो छपियो इहो हुयो मुंहिंजो चोथों किताबु सही ऐं अदागी चवां उन खां पोइ अमर रागी अमर गीत सरमद जा जेके बि म्यूज़िक जा ॻायल आइटम इन खे मां तरतीब ॾिनो मां चयो माण्हू जेके ॿुधनि था त कॾहिं कॾहिं थी सघे थो पढ़णु बि चाहिनि उहा शाइरी इहो साल 2006 या 7 वारो आहे मूंखे यादि आहे ख़ैरपुर ते तव्हांजी यादि प्रोग्राम 2005 में इहो मुंहिंजो किताबु आहे 2005 में ऐं इहो मां जेतिरी महिनत इन किताब ते कई जो त हर आइटम ॿुधणो पियो पए कैसेट तां हर आइटम जो हर ॿोल ॿुधणो पियो पए हर लफ़्ज़ ॿुधणो पियो पए उन में जेकॾहिं का सम्झ में न अचे को अखर त वरी शाइर जो नंबर हथु करे वरी हुन सां राब्तो करंदा हे अखर कहिड़ो आहे तमामु वॾी हिन ते महिनत ई एतिरा समय हिन में कलाम अची विया पोइ बि हिकु अधु रहिजी वियो इहो पहिरियों इन ते मां हिकिड़ो त ॾाढो तव्हांखे मज़ेदार ॿुधायां मज़ेदार ॻाल्हि थो ॿुधायां तव्हांखे त प्रेस क्लब हैदराबाद में इन जी मुहूरत आई जी साईं उते प्रेस क्लब हैदराबाद में इन किताब जी मुहूरत हुई सॼी क्रीम जेका आहे अदीबनि शाइरनि जी उते मौजूदु हुई जंहिं ते तव्हांजी नज़र पए त उहो पंहिंजे नाले वारो अदीब शाइर सहाफ़ी हुजे नूरुल हुदा शाह ऐं जेका हमीद सिंधी साहिबु सदारती सथ में शामिलु हुजनि तव्हांखे ख़बर आहे त साईं हमीद सिंधीअ जे ज़ुबान में न कंडो आहे न कुरड़ो आहे जेका शइ ईंदी अथसि उहो चई ॾींदो आहे चई अदा हाणे ॻाल्हि ॿुधो पाण जेके बि हिते वेठा आहियूं
नाला खणंदो पंहिंजे फलाणो 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 सभु पाण वॾा दावेदार आहियूं त सरमद सिंधी असांजो प्यारो दोस्त हो, असांजो प्रिय हो, ऐं सरमद असांखे दोस्त सम्झंदो हो, ॿिए कंहिंखे सुञाणींदे कोन हो। पर हक़ीक़त में दिलि में न कजो, कौसर बुरड़े पाण सभिनी जे मुंहं ते दांगी मले छॾी, हुनजो अंदाज़ो दांगी मले छॾी, ऐं दोस्तीअ जो सबूत रुॻो उन ई ॾिनो। सही, हुनजे मरण खां पोइ हुन ते किताब आंदो अथई, पाण त कुझु कोन कयोसीं सरमद जे लाइ। त इहो हिकिड़ो हुयो, पोइ हिनखे तमामु वॾो एप्रिशिएट कयो वियो हुयो। हिन में जेको आइटम रहिजी वियो मूंखे यादि आहे त मां उहो आइटम अॼु बि ॿुधंदो आहियां, उन में हिकु लफ़्ज़ मूंखे सम्झ न पियो अचे, मां इहो किताबु खोलियो त मां चयुमि इहो भला हिते ॾिसां, जीअं तव्हां चयो त शाइर फनकार ॻाईंदे तकड़ में चई वेंदो आहे, मूंखे सॼे में उहो आइटम न आयो, जान वियो अथमि छॾे तूं थो अची ॿीहर, इहो कीअं तव्हां मिस थी वियो? हा थी वेंदो, इहो आइटम इहो हुयो जेको ॿुधायो मूंखे। इहो हुयो मुंहिंजो पंजो किताबु 2005 में। ऐं वरी पोइ मां चवां असां रेडियो में रहूं था, असां न कंदासीं फ़नकारनि बाबति कमु त ॿियो केरु कंदो? सही, इन करे मां फ़न ऐं फ़नकार जे उनवान सां हिकिड़ो कमु हथ में खयो। उन में तव्हांखे हैरत थींदी त 70 गुलकारनि जा इंटरव्यूज़ मूं गॾु कया। माशाअल्लाह, मलके तरह नूरजहान खां वठी ऐं सादिक फ़क़ीर ताईं, या जेके आहिनि 70 फ़नकारनि जा गुलकारनि जा जेके मां इंटरव्यू हुन में गॾु कया। अच्छा, इहा सही साईं, मां जेके तव्हां वटि रिकॉर्ड थियल हुया उन समूरनि खे ट्रांसक्राइब जेके रिटर्न में जितां मूंखे मिलंदा हुया उहे मूं पंहिंजे हिसाब सां इंटरव्यू जी सूरत में, कंहिं ते को तमामु वॾो को मज़मून छपियल हुजे त उनखे पंहिंजे इंटरव्यू जी सूरत में करे थो वञे न माण्हू जेके हाणे उहे वरी पोइ मां कल्चर डिपार्टमेंट वारनि सां राब्तो कयो, सिंध हुकूमत सां, हे मां कमु कयो, हाणे छपायो तव्हां, हुननि ख़ुशीअ सां उहो छपायो। हुन में 70 गुलकारनि जा इंटरव्यू तमामु मक़बूल हुयो, ऐं तमामु हिकिड़ो ज़ख़ीम किताबु, तमामु वॾो किताबु हुयो, बहितरीनु। साईं गुफ़्तगू तव्हां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम तारुन भाई राति में कौसर बोड़े साहिब सां। प्रोग्राम नशर थिए पियो रेडियो पाकिस्तान लाड़कानी स्टूडियोज़ मां, ऐं सिंध जूं ॿियूं स्टेशन हुनखे रिले कनि पियूं। अॼु ख़ुशूसी असीं गुफ़्तगू करे रहिया आहियूं साईं कौसर बोड़े साहिब सां उनजे किताबनि जे हवाले सां, त किताब कहिड़ा कहिड़ा मंज़रियान ते आहिनि, उनमें कहिड़ो मवादु आहे। यकीनन ही हिकिड़ी अहिड़ी गुफ़्तगू आहे जेका रिकॉर्ड साज़ गुफ़्तगू आहे, तव्हांखे यकीनन मालूमात मिलंदी। ऐं साईं जे हवाले सां बि ही पहिरियों इंटरव्यू आहे अहिड़े क़िस्म जो जेको रुॻो सिर्फ़ु किताबनि ते मुनहसर आहे। प्रोग्राम जारी रहंदो राति जो 11 बजे ताईं। साईं तव्हांजा आइटम्स तमामु घणा आहिनि, गुफ़्तगू सां गॾु थोरो ईअं वक़फ़ो वठण जे लाइ सम्झो हिकिड़ो मुख़्तसर आइटम असां ॿुधणु चाहींदासीं। हालांकि दिलि इहा ई थी चए त घणी फोकस गुफ़्तगूअ ते रहे, कहिड़ो आइटम असां नशर कयूं, मुख़्तसर ई सही, पर हाणे इहा ख़बर आहे तव्हां रेडियो पाकिस्तान लाड़काने वटि आइटम एतिरा छो त मुंहिंजा त जेके आइटम आहिनि लॻभॻि इहे मुनू 100 आइटम ॻायल आहे, 75 आइटम माना एतिरा ॻायल आहिनि मुख़्तलिफ़ फ़नकारनि। टीवीअ ते थिया, केस्टुनि ते घणे भाङे केस्टुनि ते थिया, रेडियो ते थोरो ई थिया, पर इन्हनि सभिनी जे दांगी मले छॾी त मुंहिंजो इहो तव्हांजो ट्रेडमार्क आहे। पाण गुफ़्तगू करे रहिया आहियूं पंहिंजे महिमान कौसर बोड़े साहिब सां, हुनजी किताब जे हवाले सां। साईं 6 किताब पाण ज़िक्र करे चुकासीं फ़न ऐं फ़नकार जे पहिरें हिसे ताईं। उन खां पोइ वरी मुंहिंजो आयो, जेसिताईं हुनजो वरी ॿियो हिसो अचे, उॾाण अहसास आयो। उॾाण अहसास मूंखे वरी इहा आइडिया आई, छो त जीअं मूं अर्ज़ु कया त ब्रॉडकास्टर सदाईं आइडियाज़ जे हुन में गुम हूंदो आहे। जी मूं चयो त जेका रेडियो ते कंपेयरिंग कजे थी, पोइ इहो ई अहसासु थियो त असां इहे स्क्रिप्ट ज़ाया छो कया। ज़ाहिर आहे पाण त ज़ाया कंदा था वञूं न, रखूं किथे था। सही, पर जेके रखियल हुया फाइलनि में, मां चयो हाणे उन्हनि ते मुश्तमिल किताब आणिजे, कंपेयरिंग, रेडियो जी कंपेयरिंग। हिकिड़ो त जेके नवां दोस्त ईंदा रेडियो ते कमु कनि था, उन्हनि खे हिकिड़ी रनमाइप थी वेंदी त कंपेयरिंग रेडियो ते कीअं कजे थी। हिकिड़ो इहो, ऐं ॿियो उन्हनि में दिलचस्पी बि हुई, मालूमात बि हुई। मुंहिंजो प्रोग्राम जेको हूंदो तव्हां ॿुधंदड़ मुंहिंजा रहिया आहियो, त उन्हनि में थोरी मालूमात जो वधीक हूंदो आहे, त उहे मालूमाती हुयो। पोइ मूं छपाइणु शुरू कयो, पोइ हिनखे पोइ उॾाण अहसास, मां चयो जेके असांजा अहसास आहिनि हिते अचनि था, हवा में उॾामी था वञनि, त हिन ते मूं नालो ई रखियो सुठो, उॾाण अहसास। इन खां पहिरियां इन ई नो जेको किताबु सिंधी ॿोली में हुयो,
ज़हन में मुंहिंजे नज़रुनि में अहिड़ी का शइ कोन्हे। पोइ त इलाही आहे, पोइ त इलाही साईं, पोइ पोइ त इलाही। मां चवंदो आहियां हिन बिदअत जो बुनियाद कौशल मोड़े सां वेठो उहो इन जे करे त हिन जो फ़ाइदो त आहे ई आहे। पोइ कॾहिं कॾहिं ईअं बि थिए थो त पोइ इहे ई किताब असांजा उहे कंपेयर जेके महिनत कोन था कनि, किताब खोले अब्दुल जब्बार मंगी जो हुजे, रियाज़त बोर्डे जो हुजे, अमीर सिद्दीक़ जो, अमीर अरबाब अरबाब जो हुजे, अमर साड़ जो हुजे, हा। किताब खोले बसि प्रोग्राम थी वियो। इहो बि थियो थी माना। थी सघे थो अॻ में को हुजे, पर मुंहिंजे नज़रनि में उनखे मां मुतासिर थी न कयो। ठीकु ठीकु। इहो 176 सफ़नि ते मुश्तमिल हो। इहो 2009 में छपियो। बहितर। ऐं इन जो मुआग साईं अब्दुल वाहिद आरिसर लिखियो। माशाअल्लाह माशाअल्लाह, तमामु। उन पोइ बड़े सगीर जा तव्हांखे ख़बर आहे आरिसर साहिब जे लिखण जो। पोइ आरिसर साहिब जो हिकिड़ो मां ज़िक्र कयां थो हिते, हुन में जेको हुन लिखियो आहे किताबी सूरत में लिखियो अथई त असां हिकु दफ़े भाई कीजर ते सैर पिया कयूं, साईं जेम्स सैदो हुयो ते रेडियो असांखे साण हूंदो हुयो। साईं चवंदो रेडियो साण खणंदा कयो त ख़बरूं ॿुधंदासीं। पोइ उते जॾहिं असां ॿेड़ीअ ते वेठासीं, सुबुह जो पहर हुयो त सुबह मेरान प्रोग्राम हैदराबाद वारो ॿुधूं पिया। उते आइटम हलियो ऐं कीजर तुंहिंजे कंधीअ ते कोई त तमाची अचो। साईं जेम्स सैदो वाइड़ो थियो, असां कीजर पहुतासीं, ॿेड़ीअ ते वेठा घुमूं पिया। चई यार हे छा आहे, हेॾे कंहिंखे ख़बर पई आहे त असां कीजर ते आया आहियूं, केरु माण्हू आहे। पोइ आरिसर साहिबु लिखियो आहे त मां वरी पोइ ॻाल्हियूं उनखे ईअं ॿुधायूं। हिकिड़ो इतफ़ाक़ थी वियो, मूंखे इहा ख़बर त न हुई त को साईं हुते आयल आहे, पर हिकिड़ो इतफ़ाक़ थी थो वञे त के अहिड़ियूं शयूं हुन में। पोइ हिन जो ॾाढो सुठो मुआग तव्हांजे पढ़ण जहिड़ो आहे जेको अब्दुल वाहिद आरिसर साहिबु लिखियलु आहे। तव्हां ब्रॉडकास्ट ज़रूरु पढ़िजो, उॾाणा अहसास इहो। उन खां पोइ वरी उस्ताद मंज़ूर अली ख़ान जी शख़्सियत ऐं फ़न ते, ऐं वसंत अली तव्हांखे हैरत थींदी त उस्ताद मंज़ूर अली ख़ान जे ज़िंदगीअ में ऐं उन जे मरण खां पोइ कॾहिं बि उन ते उस्ताद मंज़ूर अली ख़ान ते हिकु बि किताब या किताबचो या रिसाले जो ख़ासि नंबर कोन छपियो। ऐं असां दावा कंदा आहियूं त उस्ताद मंज़ूर अली ख़ान असांजो वॾो हिकिड़ो पयामर आहे, वॾी हिकिड़ी ॻाल्हि आहे अदब जे इन सां मौसीक़े हिसाब सां असांजो अॻवान रहबर आहे। असां हुन ते को किताब कोन आंदो, को रिसालो कोन आंदो। पोइ मां इहो सोचियो त उस्ताद मंज़ूर अली ख़ान, पोइ वियुसि मां उते हुनजे ॻोठ घर वियुसि, हुनजे जिते हुनजी क़बर आहे, क़ब्रस्तान हुनजी, उते वियुसि मां टंडे आदम जे ॿाहिरां। ऐं मूंसां नंढिड़ो मरऊं साकिब अली बि हुयो, इहो हुयो मां मोहम्मद अली बांबड़ खे उतां वञी खयुमि होॾां हिन मां भेटशा तां खयों। असांजो दोस्त कलीम शेख बि हुयो, गॾिजी वियासीं हुते। हैरतनाक ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त उते असांजी कैमरा जो जेको आहे न ख़राबी पैदा थी पई। असां वियासीं वञी टंडो आदम शहर में, त हिन जी ठहिराए अचूं या कैमरा ठहिराए अचूं हिन जी बाज़ार में। असांजो उते वियासीं, असांखे 9 माण्हू ॾिठो हुननि दुकानदारनि जेके हुजनि, त हुननि चयो त तव्हां केरु आहियो, किथां आहियो, तव्हांखे असां हिते पहिरियों न ॾिठो आहे। असां तारीफ़ करणु असां ख़ैरु कयूं, असां हीअं आया आहियूं उस्ताद मंज़ूर अली ख़ान ते प्रोग्राम था कयूं, हुन जूं तस्वीरूं कढणु आहियूं क़ब्रस्तान मां। हो चवंदो कौन है उस्ताद मंज़ूर अली ख़ान? टंडो आदम शहर जो छोकिरो नौजवान खे ख़बर न हुई त उस्ताद मंज़ूर अली ख़ान केरु आहे। एॾो अफ़सोस थियो त भया एॾी वॾी शइ जेका बरे सगीर में मशहूरु आहे हुनखे। ख़ैर इहा त ईअं ज़मीन ॻाल्हि अची वई। उस्ताद मंज़ूर अली ख़ान जूं हिकिड़ियूं यादगार तस्वीरूं, उन्हनि ते मज़मून, उहो किताबु आंदो। मज़मून कुझु ॿियनि माण्हुनि बि लिखिया, तमामु उहे थी वियो। इहो हुयो 2010 जी ॻाल्हि। इहो हुयो 8हों किताबु। सही। वरी 9हों किताबु वरी शाइरीअ जो। अच्छा। सफ़र चाह तुंहिंजो। सफ़र चाह तुंहिंजो मां रखी रखी शाइरी माना हले पई। असुल पंहिंजी शइ त भाई सफ़र चाह तुंहिंजो। मुश्ताक बुखारी दोस्त सां गॾु असांजी शाइरी मजमू गॾु शाइरी मजमूअ जो हिकिड़ो रवाजु रहियो आहे सिंध में। नाज़ी खां वठी रहियो आहे। इहो वरी कमल पब्लिकेशन कंबर जे तरफ़ां 2012 में इहो किताबु इहा सिट बि मुश्ताक जी शाइरी जी आहे। सफ़र चाह तुंहिंजो गायल बि आहे। हा, त इहो 2012 में आहे। 144 सिफ़नि ते मुश्तमिल किताब इहो ई आहे, 9हों किताबु। पोइ वरी चवनि था हाणे इहे फ़नकार जेके रहिजी विया आहिनि फ़न फ़नकार में, ऐं
पोइ उनजो ॿियो मां वरी उहा लिमांदो वरी 60 फ़नकार ॿिया जेके हुआ ॻाल्हाईंदड़ माना 70 उन्हनि जा इंटरव्यू पहिरियों हुया 60 60 थी आया पोइ इहो बि कल्चर डिपार्टमेंट ख़ुशीअ सां छपियो किताबु सही इहो हुनजो नालो साॻियो ई भाङो फनी ॿियो फ़नकार भाङो ॿियो भाङो ॿियो इहो बि तक़रीबन 350 सफ़नि ते मुश्तमिल हुयो इहो बि तमामु वॾो किताबु इहो तव्हांजो कमु इन करे मां हिन खे वॾो एप्रिशिएट कंदो आहियां मां दिलि सां मञींदो आहियां तव्हां पाण बि ज़िक्र कयो कंहिं गुफ़्तगू में त फ़नकारनि जे मुतालिक़ चयल ॻाल्हियूं केरु केतिरियूं बि करे पर जॾहिं तव्हां हुनजा इंटरव्यू रिकॉर्ड थियल ट्रांसक्राइब करे पेपर ते आणियो था उहो एथेंटिसिटी हुननि थियो न उहो झगड़ो थियो ख़ासि करे खैरपुर में हलंदो हुयो त बाबा सुरा फ़क़ीर खे कंहिं रेडे ते अख़बारुनि ताईं ख़बर हली उन खां पोइ वरी जॾहिं फोत थी वियो तॾहिं बा ख़ान मोहम्मद जेको आहे असांजो जर्नलिस्ट कराची हुयो पोइ पोयां सुरा फ़क़ीर फोत थी वियो उहो उते परेशान हो त हाणे खैरपुर जो आर्टिस्ट स्टोरी केरु ॾे हुन जी फोतगीअ ते पोइ खैरपुर पंहिंजे दोस्तनि सां राब्तो कयईं बटन सां त हाणे छा कजे मां हिते वेठो आहियां चईं परेशान थियो को सभु हुनजो फ़नकार खणी असां स्टोरी ठाहे मोकिलियो था पोइ इहे ई थियो वरी उतां खणी क़ुर्बान मुंगी ऐं वठी इहे शयूं असां अॼु बि रेडियो में त असांजो बेशुमार वक़्तनि ते उहो खोले करे असां रहनुमाई वठूं था इहो थियो ॿियो को वरी सर्जनहार थी वियो हिकिड़ो मुज़ेन में आहे त खैरपुर जा जेके शाइर आहिनि इन्हनि ते कमु कजे जेकॾहिं को माण्हू वेठो आहे कोयटा में वेठो आहे पेशावर में वेठो आहे इस्लामाबाद में वेठो आहे ॿाहिरि मुल्क वेठो आहे हू चाहे थो त खैरपुर जे शाइरनि ते मां PhD कयां या MPhil कयां हुनखे मवाद मिलंदो ई पोइ मां शाइरनि जी बायोडेटा शाइरनि जो तारुफ़ उन शाइर जे बारे में ॿियनि हमअसर शाइरनि जा तासरात ऐं 10-15 वरी उनजी शाइरीअ जा इस्म उनजी तस्वीर उनजी बायोडेटा ॾेई पोइ मूं किताबु आंदो सर्जनहार जा 3 मां वाल्यम आंदा अच्छा हा सर्जनहार 2013 में जो छपियो उहो बि कोई 250 सफ़नि ते मुश्तमिल 20 शाइरनि जो मां हिन में ॾिनमि बायोडेटा ऐं शाइरी वरी 2019 में छपियो सर्जनहार 2 उन में बि 23 शाइरनि जो हुयो इहो बि 200 खां मथे सफ़नि ते किताबु हो वरी सर्जनहार 3 2020 में आंदो उन में बि 21 शाइरनि जो हुयो उहो 250 सफ़नि खां मथे हुयो हाणे अञा ताईं दोस्त चवंदा त हिन जा अञा वालियम मौदा आहे माना तव्हां हक़ीक़त में खैरपुर जे ज़िले जे समूरनि शाइरनि खे ॼाणो 80-90% लॻभॻि महफ़ूज़ करे छॾियो करे शाइरी बायोडाटा तस्वीर इहो हिकिड़ो हा इहो किथे बि तव्हां कंहिंखे शाइर बाबति ॾिसो कयो त उहो किताबु खणो था घुराईंदा आहिनि माण्हू परे परे खां मूंखां इहे किताब त असांखे मालूमात खपे ॾाढो सुठो तव्हां ख़ुशूसी गुफ़्तगू आहे साईं जे तख़लीक़ी सफ़र जे हवाले सां किताबनि जी तरतीब ऐं सहेड़ जे हवाले सां लिखण जे हवाले सां उन हवाले सां साईं सां तख़लीक़ी सफ़र किताब लिखण जो सहेड़नि जो जेको सफ़र आहे सर्जनहार ते पहुतो हुओसीं न सही पेशकार ते पहुतो हुओसीं न पेशकार किताब थी सर्जनहार सर्जनहार 3 वाल्यूम 15 किताब थियो मुंहिंजो पेशकार 2013 में छपियो पोपट पब्लिकेशन छपियो उन में 55 ब्रॉडकास्टर जा इंटरव्यू शामिल हुआ मुंहिंजो फ़नकार जा इंटरव्यू थी विया हाणे ब्रॉडकास्टर जेके ज़िंदगी रेडियो खे ॾियनि था उन्हनि खे माण्हू उन जूं ॻाल्हियूं ॿुधणु पढ़णु साईं हक़ीक़त इहो आहे तव्हां फ़नकारनि खे महफ़ूज़ करे छॾियो किताबनि में खैरपुर जे शाइरनि खे करे छॾियो रहमान मुग़ल जी शाइरी खे कयो असांखे बि करे छॾियो जेके ब्रॉडकास्ट काफ़ी थी विया इहो ॾाढो एतिरो ई मक़बूल वियो जो हाणे मूंखे त किताब ई कोन्हनि ज़ाहिर आहे त ऐं ब्रॉडकास्ट में इंटरव्यू 285 सफ़ा किताब ऐं हुनजा सभिनी जूं कलर एल्बम हिन जी एॾी डिमांड थी वियसि तॾहिं जो हाणे ज़ाहिर आहे बार बार त ग़रीब माण्हू कोन थो छपाए सघे सही उहो तव्हां पंहिंजे तरफ़ां माना इहो मां पोइ हाणे हालत इहा थी त जिन माण्हुनि खे टीकरूं छपरायो कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ सो मूंखे उहो मां जॾहिं किताब चई असां कापियूं तव्हां वठंदासीं 10 कापियूं सड़नि तव्हां छपायो को मसइलो ई न आहे असांजो इंटरव्यू त हूअं ई आहे हिन में इहो घणो कमु मां हिते ई कयो रेडियो बार लाड़काणे जे ऑफिस में अच्छा हिते ई राति जो अधु राति ताईं पोइ केस्टुनि तां ॿुधंदो हुउसि या किताबनि तां लिखंदो हुउसि
इन जे मुतलिक़ हिकिड़ो सुवाल असां माण्हू पुछंदा त पेशकार बुनियादी तौर ते असां वटि प्रोड्यूसर जो हिकिड़ो तर्जुमो तौरु पेश कयो वेंदो आहे, पोइ माण्हू सुवाल उथारियो त जेके कंपेयर्स आहिनि अनाउंसर्स आहिनि उहे कीअं पेशकार थिया? न पेशकार ॾिसो लफ़्ज़ी तर्जुमे खे तव्हां न वठो न, तव्हां जनरल ॻाल्हि कयो न। हाणे जेको अनाउंसर आहे प्रोफेसर दोस्त मोहम्मद लगारी आहे, रेडियो ते अची जॾहिं हू ॻाल्हाए थो ऐं हू के शयूं पेश थो करे ॿुधाए थो उन्हनि खे, उन वक़्तु हू पेशकार आहे न। पेशकार हे त पेशकार तव्हां ई सम्झो रेडियो जे उहिदे में तव्हां थी वियो पेशकार न, हूअं तव्हां जनरल हिसाब सां तव्हां हुनखे वठो। सही आहे, माना असां जेको हुनजो प्रोड्यूसर पेशकार आहे, हा उहो एतिरो तुज़ न आहे, एक्चुअली पेशकार वसी ड्रम आहे, वसी लफ़्ज़। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ठीकु, इहो थी वियो। पोइ उन्हनि हिक बि कंहिं कापी बि कोन सभु को सभु जेकी थी हिकिड़ो इश्क आहे, ईअं थींदो आहे, अदब जो इश्क आहे। इहे धक लॻंदा न। हा पोइ अदा इहो थियो 15 किताब, इहो बि 285 सफ़हनि ते मुश्तमिल किताब। 16 किताब हुयो गलियां प्रेम नगर दियां, गलियां प्रेम नगर। सोरा फ़कीर एॾो वॾो आर्टिस्ट पंहिंजो माना वर्ल्ड लेवल जो दुनिया जी सतह जो हुयो। पोइ उन ते बि मूं किताबु आंदो, जीअं उन ते आंदो असां मंज़ूरी ख़ान ते 2014 में इहो छपियो, पोपट पब्लिकेशन वारनि इहो छपियो। ऐं उन खां पोइ वरी हुनजो तसलसल त उॾाणा अहसास जो लफ़्ज़ आवारा बादल, लफ़्ज़ आवारा बादल, सही। रेडियो कंपेयरिंग ते ॿियो किताबु मूं आंदो लफ़्ज़ आवारा बादल, सही। इहो 2016 में सही मूं हिते आंदो। ऐं बाद में पोइ वरी आंदुमि, मां चवां रेडियो में रहिया आहियूं, ॿुधियूं सुधियूं फनकारनि सां उथिया वेठा आहियूं, अहिड़ियूं दिलचस्प ॻाल्हियूं लिखूं जेके माण्हू पढ़नि त ख़ुशि थियनि, जो मालूमात में बि इज़ाफ़ो थिए, तफ़रीह बि मिले, पंहिंजूं परायूं ॻाल्हिड़ियूं, पंहिंजूं परायूं ॻाल्हियूं। हा, रेडियो वारनि जा फनकारनि जा जेके किसा विसा हुया, तव्हां यकीननि उहो किताबु पढ़ियो हूंदो। बिल्कुलु बिल्कुलु। त हुन में इहो ॻाल्हि थो कयां 2016 जी। हाणे हिसाबु लॻायो त हाणे 2024 हले थो, मुंहिंजो 2000 खां कमु शुरू थियो आहे अदबी हिननि जो, त 2019 ताईं मुंहिंजो तक़रीबन हर साल हिकु किताबु आयो आहे। सही, तक़रीबन जेकॾहिं तव्हां हिसाबु लॻाईंदव। अच्छा, वरी 19 में मां पंहिंजो शाइरी मजमू 19 किताबु हुयो, केॾो मां हाणे पूरो थो कयां, मां जॾहिं इस्लामाबाद हुउसि जॾहिं मां, अच्छा, 4-5 किताब वरी शाइरी मजमू अचे थो न, पोइ मां जॾहिं इस्लामाबाद हुउसि त मां उते शाइरी जेका सही उन जो नालो केॾो माण्हू, माना इन वक़्त ताईं तव्हांजो शाइरी जो तकलीफ़ सफ़र हले पियो? उहो त अञा बि हले थो। अच्छा, अञा हले थो। इहो किताबु अची वियो, उन खां पोइ चिणग अञा दुखी रही आहे, अञा हले पियो, बबर थो भरे चिणग बबर थो भरे। पोइ तव्हांखे चवां, मुंहिंजो जेको नसर इलाही छपियो, रिसालनि में, अख़बारुनि में, किथे किताबनि में, के मुआग थिया, के तासरा थिया। मुंहिंजो त हाणे इहे जेके 60-70 किताबनि ताईं जेको आहे मुंहिंजो फैलियो पियो आहे, नसरी पोरियो, छो न के हिकिड़ो किताब जी सूरत ॾिजे, सही, त हिकु हंधि गॾु थी वञे। अदब सराय जे नाले सां किताबु आहे, हिकु ॾाढो ज़ख़ीम किताबु आहे, कोई 450 सफ़हनि ते मुश्तमिल किताबु आहे। 2019 में इहो किताबु छपियो। हाणे आख़िर में मुंहिंजो 21 किताबु जेको आहे सरमद जो सारो, सरमद सिंधीअ जे हवाले सां यादगार दिलचस्प किसा कहाणियूं उन्हनि जे दोस्तनि जूं, ऐं वॾी ॻाल्हि त हिन में सरमद जूं अहिड़ियूं यादगार तस्वीरूं शामिल आहिनि, कलर। मिसाल, हू वाह में तुड़गे पियो थो, उहा तस्वीर आहे, साइकिल पियो थो हलाए, दोस्तनि सां कंहिं इहो माना जेके बि किताब हिन वक़्त ताईं मूं छपिया आहिनि, 21 किताब छपिया आहिनि, उन में वधि में सरमद जो सारो किताबु मुंहिंजो पसंदीदा किताबु आहे। चङो थियो, तव्हां ॿुधाए छॾियो त सवाल मुंहिंजो अचे हा नेक्स्ट मुंहिंजे ज़हन में, इहो इन लाइ ॾाढो सुठो, ॾाढो सुठो। बाक़ी हाणे 2 किताब आहिनि जेको क़ुर्बान मंगी पंहिंजो, मां चवां हाणे मरी थो वञे माण्हू, हुन ते किताबु आणियूं था, हुनखे ख़बर त कोन थी पए न, सही, पोइ कंहिंखे ज़िंदगीअ भर बि एप्रिशिएट कजे, उनखे ख़िराज पेश कजे, उनजे कम खे बि तहसीन पेश कजे। क़ुर्बान मंगी तव्हां नालो ॿुधो हूंदो, त उहो हरफन मौला माण्हू आहे, उन ते मूं किताबु आंदो आहे, उहो 600 सफ़हनि ते मुश्तमिल किताबु आहे, सही, उहो छपिजे पियो थो, उनजी शख़्सियत ते, कम ते, हा, उन ते जेको 600 सफ़हनि ते मुश्तमिल उहो किताबु आहे। ॿियो बि हिकिड़ो किताबु आहे जेको विचम जलाल चांडो जे हवाले सां, हा, इहा वारी मज़े जी ॻाल्हि ॿुधायांव,
मां हैदराबाद रेडियो ते जलाल चांडे ते प्रोग्राम थियो त साईं सरदार शाह वेठो हुयो हुते मुमताज़ ऑडिटोरियम में, इलाही संगत नसीर अमीन वारा सभु हुया। सो साईं सरदार शाह मां ईअं गॾु टेबल ते वेठा हुया। मूंखे चई कोसर तूं कमु कयो आहे असां मंज़ूरी ख़ान ते सुरा फ़क़ीर ते मूं किताब पढ़िया आहिनि। मां चयो हा साईं। चई त पोइ हाणे हीअं कर ॿ कम ॿिया बि कर। मज़े सां ग़रीब माण्हू काॾो एतिरा चई न छपाईंदासीं असां कल्चर वारा, तूं कमु कर उहो। मां कंहिं ते चई हिकिड़ो जलाल चांडे ते कमु कर, ॿियो शफ़ी फ़क़ीर ते, अच्छा ठर वारे ते। असां चयूं ठीकु आहे। उहो हुन पंहिंजे सदारती तक़रीर में बि सभिनी जे साम्हूं चयो त मूं कोसर बोर्ड खे अर्ज़ु कयो आहे हीउ कमु कंदो असां छपाईंदासीं। मां चयो त हाणे सुठी ॻाल्हि आहे जेकॾहिं महिनत कजे थी। मां अची लॻी वियुसि 2-3 दफ़ा जलाल चांडे जो ॻोठु वियुसि, हुननि जे छोकिरनि सां मिलियुसि, हुनजा जेके साज़ंदा, को मोरे में हुयो, को नौशहरे में, अलाए किथे किथे वञी गर्मियुनि में पंधु करे मिली, हुनजा इंटरव्यू ॻाल्हियूं कयूं। मां हिकिड़ो किताबु हुनजो करे ऐं कल्चर वारनि खे कंपोज़ करे मोकिले छॾियो, अॼु ॾींहं ताईं थो छपिजे। अच्छा, उहो ईअं करे साईं सरदार शाह हलियो वियो, मिनिस्टर हुयो कोन। पोइ वरी हेठां जेके ऑफिसर वेठा आहिनि, तव्हांखे पाण ख़बर आहे हिते कड़ी नेचर जा माण्हू आहिनि, असां खैरपुर, हू कराची, केरु हुननि खे चए। बहरहाल उमेदु आहे त उहो बि छपिजी वेंदो। सही सही। इहो आहे असांजी किताबी ओजाग ऐं ख्वाब खां शुरू थी करे सरमद जो सारूणी ताईं फ़िलहाल जेको पूरो थिए थो। सरमद मुंहिंजो आइडियल रहियो, दोस्त बि रहियो, ख़बर अथव त आइडियल आर्टिस्ट बि रहियो, त ईअं करे सरमद ते ॿियो किताब मुंहिंजो थी वियो जी। हा, पहिरियों अमर रागी अमर गीत। अच्छा, इन समूरनि किताबनि में घणी महिनत जंहिं किताब तव्हांखे छितो कयो हुजे, बाक़ाइदा माण्हू तंग थिए यार अमर रागी अमर गीत। हा, माना बाक़ाइदा माना हुनमें जीअं माण्हू खे चइबो आहे त छॾे नथो सघे। हा हा हा, ॾाढो। हाणे ॾिसो नी साईं, सवे आइटम त आहे न, पोइ सवे आइटम चई सघनि था, बिल्कुलु एतिरा थी वेंदा। ऐं हर लफ़्ज़ खे को कैसेट आहे न, सॼी कैसेट ते को चिचिरियल आहे, को किथे यकीन ॼाणो संदली 6 दफ़ा उहो रिवाइंड करे ॿुधो हूंदो आहे त लफ़्ज़ लाइ चवे छा थो। 20 किताबनि मां सभ खां वधीक मोट कहिड़ी किताब जी आई, पज़ीर आई, वाह वाह शाबाश, डिमांड, माना तव्हां महसूसु कंदा हुजो त हिन किताब जी जेका अवामी मोट मिले थी, पढ़नि था, फ़ोन था कनि, मिलनि था, साईं तव्हांजो हीउ किताबु ॾाढो सुठो आहे साईं। असां पेशकार जेको ब्रॉडकास्टर जा इंटरव्यू आहिनि, इहो सुठो। ॿियो सरमद जी किताबनि ॿिन्ही जी ख़बर पई 47 मिंट पंहिंजी गुफ़्तगू थी वियासीं। अच्छा। ऐं यकीनन हीअ गुफ़्तगू जंहिं बि हिन तारुन भाई राति प्रोग्राम में ॿुधी हूंदी, मां सम्झां पूरे सिंध में हीउ प्रोग्राम नशर थिए थो। काफ़ी माण्हू अहिड़ा हूंदा जेके तव्हांजे बैक वक़्तु समूरनि किताबनि खां बाख़बर न हूंदा, उन्हनि खे ख़बर पई त कहिड़ा किताब आहिनि, ऐं जेकॾहिं उहे इन्हनि समूरनि मौज़ूअनि ते कॾहिं चाहींदा त हिन किताब खे पढ़ंदा, मालूमात में इज़ाफ़ो थींदो। सच पुछो त असां हिन प्रोग्राम तारुन भाई राति में मुंहिंजे लाइ बि नओं तजुर्बो इंशाअल्लाह, जीअं मूं पहिरियों बि ज़िक्र कयो त हिनखे असां जारी रखंदासीं, ॿियनि राइटर्स खे घुराईंदासीं, हुननि जे किताबनि ते ईअं गुफ़्तगू कंदासीं। लाड़ करणो त अदब जो मर्कज़ आहे न। जी जी बिल्कुलु, ॾाढो सुठो साईं, लख थोरा तव्हांजा, तव्हां आयो। ॿिया ॿुधनि ॿुधनि पवर साहब ॿुधे असांखे, गुलाम मोहम्मद पवर साहब। हा, उहो वीचारा मोट जेका ॾींदा आहिनि। हा न, पवर साहब तमामु घणा अहिड़ा ॿुधंदड़ आहिनि, पवर साहब जहिड़ा ई जेके तव्हांजी गुफ़्तगू ॿुधंदा, तव्हां सां माण्हू प्यारु कनि था, मोहबत कनि था। तव्हां जेको आहे तव्हांजो हुनमें ऐं तव्हांजी सभु हवाला पंहिंजी जाइ ते, पर शाइर जो हवालो आहे, ऐं शाइर हुजे ऐं हुन खां शाइरी न ॿुधिजे, इहो शाइर सां आहे। पर इंटरव्यू तमामु वॾो थी चुको आहे, बसि मुख़्तसिर हिकिड़ो यकीन एतिरी गुंजाइश कढूं। गज़ल अहिड़ो न आहे, गज़ल अहिड़ी आहे ठीकु आहे न। अच्छा, त दर्दनि जो दरमान त थिए, दर्दनि जो दरमान त थिए, मुंहिंजी दिलि जी जान त थिए, मुंहिंजी दिलि जी जान त थिए, दर्दनि जो दरमान त थिए, मुंहिंजी दिलि जी जान त थिए, पलकनि सां मां राह बुहारियां, मुंहिंजो महिमान त थिए, पलकनि सां मां राह बुहारियां, मुंहिंजो महिमान त थिए, मुश्ताक़नि जे मेड़ मां मूॾे, मुश्ताक़नि जे मेड़ मां, मुश्ताक़नि जी मेड़ मां मूॾे, महबूबनि जो ध्यानु त थिए, मुश्ताक़नि जी मेड़ मां मूॾे, महबूबनि जो ध्यानु त थिए, मौला पाण ई मेहर कंदो, इंसान अवल इंसान त थिए, मौला पाण ई मेहर कंदो, इंसान अवल इंसान। ॾाढो सुठो, तव्हांजो ईअं सम्झो पैगाम बि ॼणो इहो अची वियो।
अल्लाह साईं तव्हां ख़ुशि रखे, महिरबानी कलम जी महिरबानी सक तव्हांजी। बरक़रार रहे, जेका तव्हां महिनत कयो था, सहर कयो था, अल्लाह साईं हिन खे अञा वधाए। वॾो महिनत तलब कमु आहे ऐं यकीनन त ख़ुशि तव्हांजी हुजो। तमामु घणी महिरबानी, तव्हां मौक़ो ॾिनो त हिक ई वक़्तु एतिरी शयूं पाण पंहिंजे महिरबानी ॿुधंदड़नि ताईं पहुचायूंसीं। तारीख़ साथ गुफ़्तगू आहे, रिकॉर्ड साथ गुफ़्तगू आहे, इंशाअल्लाह तव्हांजे किताब जे हवाले सां हमेशह यादि रहंदी। सामाइन इन ई ते असांजी हिन ख़ुशूसी प्रोग्राम जेको असां कौसर बोड़े साहिब सां उनजे किताबनि जे हवाले सां गुफ़्तगू ते उनखे मोहित कयोसीं, पंहिंजी पुॼाणी ते पहुची रहियो आहे। अतर हुसैन मेमण ही प्रोग्राम रिकॉर्ड ऐं एडिट कयो। वसंत अली मड़ ईंदड़ प्रोग्राम ते तव्हां खां मोकिलाए पियो। इजाज़त ॾियो। अल्लाह निगहबान।